दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे सब्सक्राइबरनि खे पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे हिकु अहिड़े बहितरीन अदाकार जे बारे में जंहिंजो नालो तव्हां सभु सुञाणो था ॼाणो था, लेकिन दोस्तों हिन जी हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे जंहिं ख़ूबी जी असां ॻाल्हि कंदासीं हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों उहो अदाकार आहे ज़ुल्फ़कार बुर्दी, जंहिं कंहिं बि ड्रामे खे अधु में मिस नाहे कयो ऐं पंहिंजे ड्रामनि खे जेको आहे सदाईं बाख़ूबी टाइम ॾींदो रहियो आहे। हर ड्रामे खे हुन टाइम ॾिनो आहे। अॼु ताईं कंहिं ड्रामे में खे अधु ताईं हुन न छॾियो अधु में, ऐं हर ड्रामो हुनजो टाइम ते मुकमल थींदो आहे। ऐं हाणे बि नवे ड्रामे में काफ़ी अचण वारो हुनजी इहा ख़ूबी आहे त पंहिंजे हुन यानी वक़्त खे कैश कयो आहे। हर अदाकार जो वक़्तु हूंदो आहे। बहरहाल ही PTV खां वठी हिन टाइम ताईं हली रहियो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी, ऐं पंहिंजे टाइम खे हिन कैश करे ॾेखारियो आहे। इहो चइबो आहे अदाकारी।